बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो डॉक्टर सैयद अताउल मुस्तफ़ा है। रावतानी सां मुझो ताल्लुक़ है। ॿारनि जो डॉक्टर आहियां ऐं अॼु तव्हां ॾिसो पिया त ॿारनि जी केतिरी वॾी तादाद हिते पहुती आहे चेकअप कराइण जे लाइ। मोस्टली ॿारनि में चेस्ट इन्फेक्शन सीने जो मसाइल तमामु घणा आहिनि ऐं असां कोशिशि कयूं पिया त बहितर खां बहितर उनखे दवा ॾियूं। डॉक्टर अशोक जी काविश आहे ऐं हीउ मेगा फ्री कैम्प लॻायो आहे। उन्हनि काफ़ी डॉक्टर्स आयल आहिनि ऐं मुंहिंजे ख़्यालु आहे त खरड़ो जे वासियुनि जे लाइ तमामु वॾी नेमत आहे। घणा पेशेंट ॾिसी चुका है सर? तक़रीबन सर 80 खां मथे जेको आहे सो ॾिसी चुको आहियां। अञा पेशेंट इंतज़ार में? अञा त इंतज़ार में अञा काफ़ी आहिनि पेशेंट ऐं सभिनी खे ॾिसी वठंदासीं इंशाअल्लाह। तमामु